आबाद फाउंडेशन के सहकार से थियल सेमिनार के खिताब कंदे डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध में तालीम की बेहतरी लाइ हुकूमत के अहल उस्ताद मुक़र्रर करे खेनि मुनासिब पघार ॾियणु घुरिजे। डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध के समरन मसइलनि जो हल तालीम में आहे। समूरियूं सुजाण धुरियूं तालीम की तरक़ीअ लाइ किरदार अदा कनि। मेरान टीवी तालीमी हफ़्तो मल्हाए तमामु वॾो कारनामो कयो आहे। डॉक्टर नबी बख्श बलोच चयो त सिंध के 6 मदरसनि जी सॼी सिंध में हाक आहे। दुनिया के सुधरल मुल्कनि में भी उन्हनि खे अहमियत जी निगाह सां ॾिठो वञे थो। असां पंहिंजे दोस्त ऐं पंहिंजे वतन अॻवान मोराई साहिब सां गॾिजी अवां वटि आया आहियूं। उहो अॻवान आहे हींअर उतां सखर खैरपुर रते देरे लाड़काणे उतां सॼो करे सफ़र करे हिते पहुतो आहे। असां अवां वटि इन लाइ आया आहियूं त सभु गॾिजी अवां खे उहा ॻाल्हि चऊं जेका अॻ में हक़ीक़त में अवी करे रहिया आहियो। अॼोके महफ़िल में मालूम थिए थो तव्हां वाक़ई सुजाॻ आहियो। अॼोकी जेका महफ़िल में ख़ासि तरह सां मलिक साहिब जन जी तक़रीर जेका आहे सा एतिरी प्यारी ऐं एतिरी मुयसर मालूम थी आहे जो असांखे हैरानी आहे। मुंहिंजा साईं ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर ॻाल्हि फ़क़ति हिकिड़ी आहे त असां तालीम में अॻिते हलूं। हालत जेका आहे सा सुठी न आहे। अव्हां खे मालूम हूंदो त जॾहिं सॼी दुनिया जो लेखो अंग खराडो ईंदा आहिनि तंहिंमें इहा ख़बर हूंदी आहे त पाकिस्तान ऐं ॿिया मुस्लमान मुल्क से सबूरनि में हेठि हूंदा आहिनि। ॿिया सभु मथे हूंदा आहिनि, उहे हेठि हूंदा आहिनि। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे त मुस्लमान थी करे हीउ मुस्लमान जो मुल्क थी करे असां मिनतूं करियूं त तालीम में अचे। तालीम त असांजो फ़र्ज़ु आहे। अॻ में नंढड़ो छोकिरो चई वियो आहे त क़ुर शरीफ़ जो पहिरियों लफ़्ज़ ई आहे इक़रा पढ़। इहो ॻाल्हि कई थी कान्हे पर सिंध में तालीम निहायत जो मयार मथे रहियो आहे। हालांकि अंग्रेज़नि जे अचण खां पोइ असांखे तारीख़ जी ख़बर आहे त उन्हनि मुस्लमान खे हेठि रखियो, मुस्लमान खे ॼट करे छॾियो। असां नंढड़ा हुआसीं पढ़ंदा हुआसीं त बि चवंदा हुआ त हीअ ॼटनि जा पुट न पढ़ंदा केरु के, पर इहा ग़लति ॻाल्हि आहे। अंग्रेज़नि जे आए खां अॻु में ख़ुदि अंग्रेज़ ख़ुदि चवनि था त बहितरीनु तालीम जो निज़ाम हो सिंध में। अव्हां खे अर्ज़ु कयूं तव्हां एलिस जी तारीख़ पढ़ो। एलिस ELLIS जो नालो आहे माण्हू जो। एजुकेशन इंस्पेक्टर हो कराची में। उन रिपोर्ट लिखी आहे त अंग्रेज़नि खां अॻु में सिंध में तालीम जी हालत कहिड़ी हुई। तव्हां ॾिसो तूं चवे थो त बहितरीनु तालीम हुई। मुंहिंजा साईं अॼु अव्हां जेके हिते पंहिंजे नमूने सां पंहिंजे ख़्याल सां ऐं जेके सुहिणायूं पैदा कयूं आहिनि जेके असांखे ॿुधाइनि थियूं त अवां में वॾी ताक़त आहे, वॾी ज़हनी सलाहियत आहे। ऐं जेके उस्तादनि जेके कयो आहे कि असांखे ॿुधायो आहे तमामु असांजी हिमत अफ़ज़ाई थिए थी। ऐं बज़ाते ख़ुदि उस्तादनि जे हक़ में आहियां। उस्ताद जेको आहे सो अॻवान आहे। उस्ताद जी हर तरीक़े सां रहनुमाई कई वञे पर उन सां गॾु जेका तनक़ीद थी आहे तंहिंखे बि असांखे ॾिसणो आहे। हिकिड़ो साईं चई वियो त मथां जेका असांजी निज़ामत आहे उन जो इहो हाल आहे जेको गोसरू उस्ताद आहे तंहिंखे सज़ा कोन थी मिले, जेको सुठो उस्ताद आहे तंहिंखे का इनाम कोन थो मिले। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ॿियो वधीक कोन्हे को। तव्हां ॾिसो जेके अॼुकल्ह पढ़ियल माण्हू कोई तालीम अखर कनि न अलफ़ बे कान्हे पढ़णी पर वॾो इल्मु सिखणो आहे। हीअ ॾिसो थी जेके तालीम ते आहे हीअ इलेक्ट्रिसिटी आहे, हीअ जेको आॾो महिराण सां आॾो हीअ हले पई, हीअ जेके ॿियूं तव्हांजे खयो पिया घुमो जेके पंहिंजे खीसे में जेके हले विलायतियूं ख़बरूं बि ॿुधाइनि इहा सभु तालीम आहे। तंहिंजे करे ॻाल्हि खे अॻिते असां वधायूं ऐं इनशा जेकर तव्हांखे इहा सपोर्ट आहे साईं मलिक साहिब जी जो एतिरा स्कूल ठारायूं ऐं जेको पंहिंजी महिनत कयूं जाम शोरो ज़िलो मुंहिंजे ख़्याल में समूरी सॼी सिंध में पहिरियों नंबर आहे। इन ख़्याल खां 3 यूनिवर्सिटियूं आहिनि जंहिंजो ज़िक्र थी चुको आहे। 3 यूनिवर्सिटियूं हिन ज़िले में आहिनि, वॾी ॻाल्हि आहे ऐं अॻिते ॿियूं बि वधंदियूं। ऐं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं आउं चवंदुसि त साईं अव्हां सभु गॾिजी आउं बि अव्हां सां शामिलु आहियां त असांजे मोराई साहिब खे मुबारक ॾियूं। साईं गुलाम नबी मोराई खे जंहिं ही तालीम जो हफ़्तो शुरू कयो आहे ऐं महिनत जी पुॼाणी सुहिणे नमूने सां कंदो।